अस्सलामुअलैकुम दोस्तों, कीअं आहियो तव्हां? उम्मीद आहे त सभु ख़ैरियत सां हूंदा ऐं ख़ुशि हूंदा। ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगी जंहिंजे ईंदड़ नई एपिसोड में छा वारिस पंहिंजे चाचे खे रईस कमाल खान जे क़ैद मां आज़ादु कराए वेंदो? छा रईस कमाल खान वारिस जे चाचे खे माराए छॾींदो? छा ओठो रईस कमाल खान सां गॾिजी रईस गफ़ार खान जो सिर खणंदो? रबन मीरा सां कीअं राज़ी थींदो? ज़हर ज़िंदगी ड्रामे में अॻिते हली छा थींदो? तफ़सीली रिपोर्ट तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाइण वारा आहियूं। उन करे हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसजा ऐं पसंदि अचण ते लाइक ज़रूरु कंदा। ऐं जेकॾहिं असांजे हिन चैनल खे पहिरीं दफ़ा ॾिसी रहिया आहियो त अहिड़े क़िस्म जा वधीक वीडियोज़ ॾिसण लाइ असांजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे ऑल ते सेट करे छॾींदा। ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगी जंहिंजे ईंदड़ नई एपिसोड में अवां ॾिसंदा त रईस कमाल खान वारिस जे चाचे खे कॾहिं बि कोन मारींदो। कुझु क़िस्तनि अंदरि वारिस रईस कमाल खान जे ओताक ते हमिलो करे ऐं पंहिंजे चाचे खे रईस कमाल खान जे क़ैद मां आज़ादु कराए वेंदो। ओठो उन करे रईस कमाल खान सां गॾु आहे त हू रईस कमाल खान सां गॾु मिली करे रईस गफ़ार खान खे मारे सघे। रबन ऐं मीरा एतिरो जल्दी हिकु कोन थींदा। रबन कुझु ॾींहं अकेलो गुज़ारींदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे में अॻिते हली ज़बरदस्त मज़ो थियण वारो आहे ऐं हिकु नओं अदाकार रईस हाकम खान जे नाले सां ज़हर ज़िंदगी ड्रामे में पेश थींदो। त दोस्तों, ही हुई असांजी अॼु जी वीडियो। उम्मीद आहे त तव्हां सभिनी दोस्तनि खे असांजो अॼु जो इहो नंढिड़ो वीडियो पसंदि आयो आहे। मिलंदासीं तमामु जल्द हिकु नए वीडियो सां गॾु। तेसिताईं माशाअल्लाह दोस्तों।